स्टूडेंट्स यूथ ऑर्गेनाइजेशन चैप्टर उमरकोट पारां पब्लिक लाइब्रेरी कुंडरी में मीटिंग थी गुज़री। सिंध स्टूडेंट्स यूथ ऑर्गेनाइजेशन तरफां सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में तैलीमी गॾिजाणियूं मुनक़द कराइण वारे ऐलान खां पोइ केतिरनि ई शहरन में गॾिजाणियुनि जो आगाज़ थी वियो। का बि क़ौम, को बि इदारो, को बि मुल्क या वतन ठहंदो आहे या टुटंदो आहे त उन जो दारो मदार तइलीम जे मथां हूंदो आहे। इन अनमोल ऐं मक़सद शुदा तइलीम जहिड़े ज़ेवर सां सिंध जे नौजवाननि खे आगाह ऐं उत्साह करण लाइ सिंध स्टूडेंट यूथ ऑर्गेनाइजेशन अमरकोट पारां पब्लिक लाइब्रेरी कुंडरी में बि मीटिंग रखी वई, जंहिंजो आगाज़ शागिर्द अॻवान नादिर गिशकोरी कयो, जंहिंमें ऑर्गेनाइजेशन जो तारुफ़ ऐं तंज़ीम मां मुस्तक़बिल में हासिल थींदड़ तइलीमी मसइलनि बाबति ॿुधायो वियो। गॾिजाणी में केतिरनि ई शागिर्दनि शिरकत कई, जिनमें मोहम्मद अफज़ल गिशकोरी, प्रेम कुमार कोल्ही, अब्दुल खालिक खासकेली, संतोष कुमार मेंघवाड़, दिलीप कुमार भील, घमन कुमार कोल्ही, गुल कुमार ऐं ॿिया बि साथी शामिल हुआ, जिन ऑर्गेनाइजेशन सां गॾु हली इन में पंहिंजो 100% कमु करण जो अहद कयो। शागिर्दनि जे विच में मसइलनि ऐं उन जे हल बाबति बहस मुबाहिसो थियो, जंहिंमें शागिर्दनि पंहिंजा वीचार ॿियनि शागिर्दनि अॻियां पखेड़िया। अब्दुल खालिक खासकेली मसइलनि ते वधीक ॿुधाईंदे चयो, स्कूल में उस्ताद न हुजणु हिकु आम मसइलो बणिजी वियो आहे। जिते उस्ताद आहिनि पर वॾेरनि जे ओताकुनि ते हाज़िरी लॻाइण लाइ अचनि था, अहिड़नि मसइलनि ते हिकु थी आवाज़ उथारींदासीं ऐं असां सिंध जे तइलीम बचाइण लाइ अॻु भरा रहंदासीं। गॾिजाणी जी आख़िर में इहो ऐलान कयो वियो त कुझु ई ॾींहंनि में ऑर्गेनाइजेशन जी पार्टी चूंडी वेंदी ऐं सभिनी मुनज़म साथियुनि खे पंहिंजे पंहिंजी ज़िमेदारी सां नवाज़ियो वेंदो ऐं तइलीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई शहर तोड़े ॻोठनि में तइलीमी इल्मी माहौल पैदा कयो वेंदो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल बाघानी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। कोई इशू कोन्हे। असां चाहींदा असांजे कंहिं शहर में या कंहिं मुल्क जी कुर्सी में को तइलीमी इदारो खुले या जिते सहूलियत आहे उते सही आहे, जिते न आहे उते असां मुहैया कयूं।